ख़बर शामिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट के चइनि जजिस चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के ख़त लिखी छॾियो। ख़त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर, आयशा मलिक ऐं जस्टिस अतर मिनुल्ला लिखियो। सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररनि खे फौरी तौर रोकियो वञे। ख़त जे मतन में ॼाणायो वियो छवीं आइनी तरमीम केस जे फ़ैसिले ताईं मुक़ररनि खे रोकियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जी सीनियरिटी जो फ़ैसिलो अचण ताईं मुक़ररियूं रोकियूं वञनि। छवीं आइनी तरमीम केस में आइनी बेंच फुल कोर्ट जो चई सघे थी। अपडेट कंदासीं। अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट के चइनि जजिस चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के ख़त लिखी छॾियो। ख़त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर, आयशा मलिक ऐं जस्टिस अतर मिनुल्ला लिखियो आहे। सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररनि खे फौरी तौर रोकियो वञे। ख़त जे मतन में इहो ॼाणायो वियो आहे। 26वीं आइनी तरमीम केस जे फ़ैसिले ताईं मुक़ररनि खे रोकियो वञे। अपडेट कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस जी सीनियरिटी जो फ़ैसिलो अचण ताईं मुक़ररियूं रोकियो वञनि।